सतनाम सत श्री वाहिगुरु। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैवं गुरु प्रसाद। जब आज सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। सतनाम सत श्री वाहिगुरु। संग सहाई सो आवे न चीते। 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 जो बैराई तास्यो प्रीति। जो बैराई तास्यो प्रीत। ओ जो बैराई तास्यो प्रीत। ओ जो बैराई तास्यो प्रीत। बलुआ के ग्रह भीतर बसे। 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 आनंद के माया रंग रसे। आनंद के माया रंग रसे। ओ आनंद के माया रंग रसे। ओ आनंद के माया रंग रसे। दृढ़ कर माने मन प्रतीति। दृढ़ कर माने मन प्रतीत। ओ दृढ़ कर माने मन प्रतीति। दृढ़ कर माने मन प्रतीत। ओ कारण आवे मूल जीत। काल नावे मूड़े चीत। बैर विरोध काम क्रोध मोह। बैर विरोध काम क्रोध मोह। ओ बैर विरोध काम क्रोध मोह। बैर विरोध काम क्रोध मोह। झूठ विकार महालोभ द्रोह। झूठ विकार महालोभ द्रोह। झूठ विकार महालोभ द्रोह। झूठ विकार महालोभ द्रोह। याऊं जुगत बयाने कई जन्म। याऊं जुगत बयाने कई जन्म। याऊं जुगत बिहाने कई जन्म। याऊं जुगत बिहाने कई जन्म। नानक राख ले आपन कर करम। 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 सुखमणि सुखमृत प्रभु नाम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। हाँ सुखमणि सुखमृत प्रभु नाम। सुखमणि सुखमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के
मन विश्राम सुखमनी वावा सुखमनी। श्री राम श्री राम। सुखमनी साहब जी चौथी अष्टपदी जो जो सतों पद है साहब परमात्मा हिन जीव जे माध्यम सां सॼे संसार जी प्रक्रिया हलाए थो। जीव जो वास्तो सॼो संसार सां आहे, जड़ माया सां संसार जड़ आहे। श्री राम। श्री राम। शरीर भी जड़ आहे, चेतन आत्मा विधि थे उन जे माध्यम सां असां हे सभु रस वठूं था। तो साहिब हिते नई ॻाल्हि साहिब काई कान था कनि संत सजन असांजा, जेके असांजो गुज़रे थो सिर्फ़ चवनि था जागी ॾिस तूं छा मां गुज़री रहियो आहियां। संग सहाई सो आवे न चीत, प्रभु वो अंतर्यामी जेको सता ॾेई रहियो आहे असांखे पंहिंजो पाण खे सम्झण जी। असां अंदर में पंहिंजा पाण सां ईमानदार थी ॾिसूं, साखी थी ॾिसूं, असांजा श्वास कीअं था हलनि, असांजो मन कहिड़ो ख्याल थो करे, असांजी बुद्धि कहिड़ो निश्चय करे थी, चित्त कहिड़ो चिंतन करे थो, कहिड़ियूं कहिड़ियूं इंद्रियूं असांजूं छा थियूं घुरनि, अखियूं ॾिसण जो, कन ॿुधण जो, शरीर छुहण जो, ज़बान चखण जो, नक सूंघण जो, कहिड़ी कहिड़ी बि इंद्री कहिड़ी विषय चाहे थी कंहिं महिल उनखे असां सभु बहितर ॼाणूं था। कीअं भाई? श्री राम। श्री राम। समझ में आयो ना आयो? जी मां पुछां थो जी। कीअं भाई? जी। ओहो, पोइ बि ॿुधे खां पोइ बि नथा जाॻूं, काई नई ॻाल्हि ॿुधायूं था असां। श्री राम। श्री राम। असां अंदरि ॼाणूं था न त असांजो मन छा थो चाहे। जी। त जंहिंजे आश्रय, जंहिंजे सता जे आश्रय असां सॼो कुझु ॼाणूं था और सदाई असांजो सहाई आहे, असांजो रक्षक आहे। असुल एतिरो जो उहो आहे त हे बाडी सॼी आहे, न त जेके बि चई वियासीं इहे श्वास, इहे मन, बुद्धि, चित, हो पंहिंजे ज्ञान इंद्रियूं, कर्म इंद्रियूं, सॼो ढांचो ई बाडी समापत। अहिड़े प्रभु खे जेको सदाई संग आहे, न खां वठी चोटी ताईं, खर में कोशिकाऊं मग़ज़ में कीअं खून जो दौरो पहुचाए थो, जाथे बि खून जो दौरो दॿजी वञे, काथे बि नस, ओहो उनजो मन विचलित थी वञे, घर जा भाती बि पागल पिया चवंदसि। राम। हिन जो अस्तित्व त इहो आहे, कीअं सभिनी नाड़ियुनि में खून थो पहुचे पियो, कीअं परमात्मा सॼो कमु करे रहियो आहे। हरे राम हरे राम, न खां वठी चोटी ताईं सॼो हली रहियो आहे। साईं हे आंगुर सून पई आहे, साईं हे थी पिया, हे आंगुर नथी खजे, साईं हे आंगूठो नथो खजे। संग सहाई सो आवे न चीत, उहो चित में चिंतन उनजो नथो हले। पर जो बैराई तांस्यो प्रीत, शरीर सां प्रीत, जेको इंद्रनि जा भोग वठी करके असांखे पंहिंजो पाण तावंदो थी वञे शरीर खे खणणु। छा हाल आहे भाई? सचाई सां पहुचो। शरीर खे गुज़ारणो कठंदो थी वञे, हे हाल आहे। एॾो दुश्मन असांजे भोग जा मज़ा वठाए 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 असांजो सत्यानाश करे अहिड़ी हालत खे पहुचायो अथई। उन सां प्रेम आहे जेको फलदाता अंदरों
दुख थो ॾे उनखे यादि नथा कयूं। डॉक्टर यादि, दवाऊं यादि, राम श्री राम। ऐं विकार असांजा ऐं विषयूं असांजूं विकार, काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्खाऊं, निंदाऊं, चुगलियूं, मन एॾे थो हले पियो सॼो, और विषयनि ॾे हले थो पियो, विषय जे वासनाउनि ॾे, और मिट माइट वठण वारा न, मिट माइट ॾियण वारा न आहिनि पुट। जेको बि ॾींदो त उनखे ॾिनो थी तॾहिं ॾींदो, न त पंहिंजे लेखे कोन ॾींदो। तूं मां छा हलिया जो मां तोसां हलां? अड़े तुंहिंजो शरीर दुश्मन, तुंहिंजा मिट माइट दुश्मन, तुंहिंजा अंदरियां ॿाहिरियां सभु जंहिंसां तूं बणाई वेठो आहे सभु तुंहिंजा दुश्मन आहिनि, तोखे छिकण वारा आहिनि। तांसियूं प्रीत, सत्संग छॾिजी वञे, ध्यान पूजा छॾिजी वञे, पर इन सां न छॾिजे। हिन सां ई वञणो आहे। तूं मरी वेंदे हिकु माण्हू न आयो सर ते छा थी फर्क़ु पवंदो? अड़े इन सां राही करणी आहे, सत्संग छो न छुटिजे? जो बहराई तांस्यों प्रीत, तांस्यों प्रीत, बलुआ के गिरह भीतर बसे। हे वारी जो घड़ो आहे, कंहिं महिल रही पवंदो, कंहिं महिल हवा जो झोंको ईंदो, वारी जो घड़ रही पियो, कंहिं महिल उहो श्वास तुंहिंजो निकिरी वियो, हिन बाडी किरी पवंदी। जंहिंमें अंदरि वेही करे जंहिंसां प्यार थो करे, भोगन जे मज़नि जे करे न, बलुआ के गिरह भीतर बसे। हे जीव, हिन वारी जे घड़े में अंदरि वसी करके आनंद केल माया रंग रसे, माया सां मिली करके केॾा आनंद थो वठे। केरु थो वठे? आत्मा, जीव बेटा। केरु? जीव। हे जीव, हे जीव मज़ा वठे थो। जीव कर्म आपे करे, आपे ते हथे भुगत, आपे रमत संसार में, आपे ते हथे मुकत। मुक्ति जो साधन माना छॾाइण जो करे, चाहे गंढण जो करे, जीव ते आहे। जीव पाण भोगींदो। हो आनंद केल माया सां मिली करके उन जा मज़ा वठे थो। दृढ़ कर माने मन है प्रतीत। हिन शरीर खे दृढ़ सम्झी वेठो आहे। हिन दृढ़ शरीर खे दृढ़ करे मां आहियां, इहो शरीर लाइ चए थो, और शरीर खां सवाइ ॿियो चए थो मुंहिंजो आहे। कहीं ज़मीन ते थोरो ॻाल्हो थियो, कंहिं हिन ते ॻाल्हो थियो, केस कोर्टनि में, केरु आज मुंहिंजे हिते पेर रखे, मुंहिंजे कदम रखे। अरे छा आहे तुंहिंजो भाई? भाउ भाउ सां, पीउ पुट सां। अरे भारतनि में ॾिसो, ज़ालां जोइन सां हिक ॿिए जा केस तव्हांखे ज़ैफ़ा मिलंदियूं तव्हां कोर्ट में। सिंधी कौम वरी भॻवान बचाव आहे, पीउ पुट जो बचाव। बाक़ी तव्हां कोर्ट ॾिसो वञी भारतीय माण्हुनि जी। राम श्री राम। जंहिंमहिल ॿुढो थी वियो त हुन घर में चवंदसि पिया बुढ़ो हुआ, अबा अबा छुटो। ईअं मां ॿुधो आहे, हिंदुस्तानी माण्हू पीउ खे बुढ़ो हुआ पिया चवंदा, बुढ़ा। हा, अबा अबा छुटो, बाबा छुटो, बुढ़ो हुआ। अरे राम राम। हे जेके ॿुढा थी विया बेटा, अधिक मुनो परसेंट संत त ईअं बणियल न, जेके घरों दुखी थी निकिता, काथे पढ़िया, और उन्हनि खे बि चेला खपनि तॾहिं महामंडलेश्वर बणजनि था। न त हेतिरा हेतिरा चेला ठाहे त पोइ महामंडलेश्वर जी पद्धति मिली, त इहे गेरूड़ तो पाए करके बस हे सॼो ईअं। संत त किरोड़ में कोई 100 मिलंदो न, बाक़ी त कोटनि में किनो गुरमुख होए पछान। श्री राम श्री राम। आनंद केल माया रंग रसे, दृढ़ कर मानाए मन है प्रतीत। मन में या पक रखी छॾी त शरीर आहे। अड़े घड़ी खां पोइ छा थींदो? कंहिंसां तो वेर करें, कंहिंसां विरोध करें थो, कंहिंसां तो करें भाई, छाजे लाइ करे रहियो आहियां? काल न आवे मूड़े चीत। हिन मूर्ख खे वक़्तु काल यादि नथो अचे त घड़ी खां पोइ मां हूंदुमि या न हूंदुमि। राम मूढ़े मूढ़े चीत। चित में हिनखे प्रभु जो चिंतन न आहे। काल चित में अची वञे वेड़े कंहिंसां न। बाबा आहे हे संसार सुख वठण लाइ आहे, तूं बि सुख वठ, मां बि सुख वठां, इहे त इंसानियत आहे। श्री राम। काल न आवे मूड़े चीत, काल न आवे। संत याद अचंदा, संत याद अचंदा। भाई खिलूराम साहब, अरे ये उन जो करणियूं, ये करणियूं न, करणियूं न, ये करणियूं उन असां पिरायूं न। अॼु उनजा नाला हलनि था, उनजी गदी ते हज़ारे लखे लोग मथो टेकनि था, राज उथी वञनि, पाण गदेसर,
पर छा सॾाईंदा भाई चांदूराम जे दरबार जो कुड़मी पाण गदेसर ऐं उहा गदी जेका गुरनि जीअं बख़्शी भाई पोइ ॿार हिते चेला विया आहिनि ईअं न गुरनि नारेल ॾेई करके जेका इहा असांजे पंहिंजे घोट के रोड़ी डिवीजन में भाई चांदूराम साहब हुनखे नारेल रखी करके गदी ते विहायो और चई 22 साल तोखे गदी ते वेंदे हिन खट ते सुम्हजांइ हे कजांइ बस पर हो छा सॾाईंदो गुरु जे दर जो कुड़मी भाई चांदूराम जे दर जो मां कुड़मी आहियां अहिड़ो गदी वेठल ऐं राज उथी वञे साॻो भितर कुटे वञे कंहिं महिल सियारे में हलियो विया गोदड़ी वेड़ियल हूंदियूं कंबल साज थिया लोयूं काॾूं थियूं वरी या त उते खट पे पई हूंदी उन खट ते कुतड़ा पिया आहिनि खट ते हंध ते उते बि त उहो गोदड़ी वञे उनखे विधाए कुतड़नि खे राम श्री राम अंधारे जी महल ई चांडो की रात न चांडो की रात आ संत वञे थो हिकिड़े वण जे पासे ॾांहुं स्त्री पुरुष लॻो पियो आहे वण जे पासे केरु हिन महिल अचे संत नज़र पई त हाणे हिन जे नज़र पई मतां ॿिए जी पए कोई ॿियो बि अची सघंदो आहे जेका पंहिंजी गोदड़ी उन जे मथां खणी विधाए संत ढकण हार पांडू खे छो शराब मिलियो हुन हरण जे मथां ॾिठो उते तीर हंय उन जे भोग में आनंद वीचारा वठी न सघिया मरी विया चई तूं बि जंहिं महिल स्त्री सां ईअं समांग में ईंदे तंहिं महिल मरदे ईअं ई थियो पांडू पोइ घरवारी जंहिं नकुल ऐं सहदेव जाया ऐं ॾिठई इहा ख़बर पयसि मां समांग में ईंदुमि मां मरदुमि ऐं मरी वियो अरे तोखे हर छो थो थिए सभु को पंहिंजे आनंद में हुजे न श्री राम श्री राम त हाणे हो पासे मां ॿुधायो हो पासे ॿुधायो न ढक पर्दा रखला जेको बि आहे ढक पर्दा रखला संतन छा छा कयो आहे छा छा कयो आहे श्री राम श्री राम कई ॻाल्हियूं अहिड़े प्रकार जूं मुंहिंजा प्यारा काल न आवे मूड़े यानी ॿिए पाण खे कष्ट छो न अचे चाहे ॿिए जी बुराई बि हुजे उनखे ढके करके बस न बाबा असां पाण बुराइनि सां भरिया पिया आहियूं हथों कोई ॿुधाए त उनखे ईअं चवणो राम श्री राम काल न आवे मूड़े चीत पर हे होॾे विकार विषयूं मिट माइट उन सां प्रीत कयूं वेठो आहे ऐं हेॾे वरी मन में छा रखे वेठो आहे झूठ विकार वैर विरोध काम क्रोध मोह झूठ विकार महान लोभ द्रोह अरे धन गॾु कंदो वेंदो आहे छाजे लाइ गॾु थो करे जवाब कोन्हे पुटनि खे उहे सुखी वसनि अरे राम 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 धन्यवाद बि ॾींदा ई पुट ऐं पोटा अड़े पिता माता जी निमत कराए छॾ तुंहिंजो सदियूं यादि पियो हले न भाई पिता माता जे नाले धर्मशाला ठाराए वियो हे खूह खोटाए वियो हे हाल ठाराए वियो त भेण जेसिताईं माण्हू पढ़ंदा तुंहिंजो नालो अमर रहंदो न धन गॾु थिए त परोपकार जा कार्य थियनि न श्री राम श्री राम वाह 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 बैर विरोध काम क्रोध मोह झूठ विकार महान लोभ द्रोह बस हिते साहिब चवनि था हे मुंहिंजा साईं हे प्रभु हिन जीव अहिड़े नमूने गुज़रान कयो कंहिं हे जीव कंहिं हे कंहिं फलाणे महिल टीरे महिल जे लाइ नालो कोन्हे बेटा कंहिंजी निंदा न आहे हे जीव जी जेका प्रक्रिया आहे अंदरि करे रहियो आहे उन जे प्रति इहो जुगत बिहाने कई जन्म इन नमूने सां कई हयातूं हिन गुज़ारे छॾियूं जनमन हयातियूं श्री राम हठी अहंकारी ॻणिया वेंदा पर पहिरीं भेट मिलण में असांजे प्यारनि खे चवनि साईं खे चयो मूंखे कावड़ जल्दी अची वेंदी आहे मां चयो बाबा बसि इहा ई दया आहे जो हुनखे इहा शइ महसूस थी आहे बसि त पाणे हुन छॾण जी कोशिशि कंदो इहो प्रभु हुनखे पाणे प्रेरणा ॾींदो थोरो अवगुण महसूस थियनि सत्संग जो फल इहो आहे असांखे जो असांखे पंहिंजा अवगुण नज़र अचनि छा अवगुण नज़र अचनि बसि पंहिंजा अवगुण नज़र अचनि न त हलड़ी हल पुछकारी चए पाण सॼी कारी या सिंधी कहावत आहे हलड़ी हल पुछकारी
ॿिए मुआइब कढणो पाण खे ॾिसणो न त मां केतिरनि ऐबनि सां भरियल। सत्संग जो फल इहो आहे पंहिंजा ऐब नज़र अचनि ऐं सत्संग जो असर इहो आहे जंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा वहनि, अड़े मां हे छा कयो आहे, हे छा कयो आहे, हे छा कयो आहे। सम्झे हाणे सत्संग जे फल मिलण जी शुरूआती आहे। सत्संग जो फल इहो आहे मन निर्मल थियणु। सत्संग जो फल आहे मन निर्मल थियणु। अड़े कामनाउनि जा पथों पर्दा चाढ़े करके वरी जनमन में भिटकण जे लाइ हे छा थो करे पियो। इहो संतनि खे सर्टिफिकेट ॾियणा, मां भजन चवां, पुट ॾींदा आहिनि, हे ॾींदा आहिनि, कामनाऊं पूरियूं कंदा आहिनि, साली खाली न। अड़े सत्संग जो फल आहे तुंहिंजी कामना ई न रहे, बस बाक़ी जन्म गुज़ारे करके तूं समाप्त थी वञ। रोईंदो ई रहो बस, अरे पंहिंजे हाल ते बस पश्चाताप कर। याऊं जगत बिहाने कई जन्म, नानक राख लेह आपन कर करम। हिन रखी वठ मुंहिंजा साईं, पंहिंजो कर्म करे हिन बंदे खे, हिन दास खे रखी वठ साईं, रखी वठ। श्री राम श्री राम श्री राम श्री राम। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। मन विश्राम। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के विश्राम। राख ले हम ते बिगड़ीवा, राख ले हम ते बिगड़ीवा। री री न री राख ले हम ते बिगड़ीवा, राख ले हम ते बिगड़ीवा। शील धर्म जप भगत न कीनी, शील धर्म जप भगत न कीनी, शील धर्म जप भगत न कीनी। अभिमान तेड पगरी, अभिमान टेक पगरी। अभिमान तेड पगरी, अभिमान टेक पगरी। गलत पैर हलणु, टेढ़ो पैर हलणु। अभिमान तेड पगरी, अभिमान टेक पगरी। राख ले हम ते बिगड़ीवा, राख ले हम ते बिगड़ीवा। परम संत कबीर साहब जो आहे राख ले हम ते बिगड़ी, शील धर्म जप भगत न कीनी। अभिमान टेढ़ पगड़ी, संकीय काया अमर जान संजीय काया, अमर जान संजीय काया। अमर जान संजीय काया, अमर जान संजीय काया। ये मिथिया काची गगरी, ये मिथिया काची गगरी। गगरी मिथिया छा थो चए, ये मिथिया काची गगरी, ये मिथिया काची गगरी। कच्ची घाघरा, ये मिथिया काची गगरी। जिस नवाज साज हम किए, जिस नवाज साज हम किए। जैन शरीर खे ठाहे करके निवाज़ियो, माना अंदर वेही करके हे हलाए थो। जिस नवाज साज हम किए, जिस नवाज
साधन किए साहेब सार और लगरी साहेब साहेब सार और लगरी साहेब और लगरी राख ले शील धर्म जप भगत नकी शील धर्म जप भगत नकी अभिमान तेज पगरी अभिमान तेज पगरी अभिमान पॉजिटिव पासो अची वियो शील स्वभाव मन में अची वियो संयम अची वियो शील धर्म जप अची वियो भक्ति अची वई त अभिमान पंहिंजो पाण छुटिजी वेंदो श्री राम टेड़ो पासो पंहिंजो पाण छॾिजी वेंदो सिधे ते हली पियासे बस शील धर्म जप भगत न कीनी शील धर्म जप भगत न कीनी हाँ अभिमान टेड पगरी मां हिन में गुज़ारियां थो माना गुज़ारण न घुर्जे खंडन कनि था ऐं जेको करणो आहे नथा कयूं त संकेत ॾियनि था न अबा हीअं हल तो पास पाण छॾिजी वेंदो न श्री राम संध कतो साध नहीं कहियो संध कतो साध न कहियो संध कतो है साध नहीं कहियो संध कतो साध नहीं कहियो शरण परे तुम्हारी पगड़ी शरण परे तुम्हारी पगड़ी शरण परे तुम्हारी पगड़ी शरण परे तुम्हारी पगड़ी ओ बहुत कबीर का बिनती सुनियो कहत कबीर बिनती सुनियो कहत कबीर बिनती सुनियो मत घालो जम की खबरी मत घालो जम की खबरी अशुभ कर्मनि जो फल ॾियण वारो यमराज भी मां आहियां तकलीफ़ा ॾींदो हे जेके असांखे मानसिक दुखनि शरीर दुख असांजे अशुभ कर्मनि जो फल आहे न कोई भी मज़हब अहिड़ो न आहे जेको चए पाप जो फल बुरो न थींदो राम श्री राम मत घालो जम की खबरी हे प्रभु कृपा कर जम जी ख़बर में मांखे न पहुचाए बस अहिड़ो कम ई न कराए न जेको तोखे न वणे श्री राम मत घालो जम की खबरी राख ले हम ते बिगड़ी राख ले हम ते बिगड़ी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम बोल गुरु नानक देव की सखी बाबा सदाराम साहिब की पूज मिठड़ी माता साहिब की सर्व संतन महात्मान की सर्व संतन को पैरी पैर साधव बोलो शिव हर लाल लाल को झूले ना